अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आऊं अवां जी मेज़बान फरहत सैयद ऐं अवां सभिनी खे सलाम रमज़ान में भली कार चवां थी। ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी। महबूब दोस्तो, ॻाल्हि इहा आहे त दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे वञिणो आहे, पर के माण्हू जॾहिं वेंदा आहिनि त पोइ जीअ खे जीर ॾेई वेंदा आहिनि, रूह खे वढ ॾेई वेंदा आहिनि, अखियूं अश्कबार थी पवंदियूं आहिनि, हाउ ॾरी पवंदो आहे। अहिड़े ई क़िस्म जो कल्ह वाक़ियो चऊं, अफ़सोसनाक ख़बर चऊं, या दिलि खे ॾुखाईंदड़, दिलि खे झीरींदड़ हिकिड़ी तहरीर चऊं। कल्ह कराचीअ जी गरम हवाउनि में अम्मा बिल्किस ईदीअ जा हथ थधा थी विया ऐं मां बिल्किस ईदी असांखां मोकिलाए वई ऐं मोकिलाए वई त पोइ ॾुख इन ॻाल्हि जो बि थियो त उहे हथ जेकी नंढनि मासूम ॿारनि खे रिझाए वठंदा हुआ, उहे हथ जेकी नंढनि मासूम ॿारनि खे बुख़ार जी सूरत में दवा पीआरे वठंदा हुआ, उहे मासूम हथ जेकी नंढनि मासूम ॿारनि खे लोरी ॾेई करे सुम्हारे छॾींदा हुआ, उहे हथ मां बिल्किस जा जेकी पाण हथनि ते ईद राति बि चंड राति बि मेहंदी कोन लॻाईंदा हुआ ऐं नंढड़नि मासूम यतीमनि ॿारनि जी परघोर कंदी हुई अम्मा बिल्किस ईदी। सो ईदी साहिब जो त हिकिड़ो वॾो नालो समाज सुधारक में, पर अम्मा बिल्किस ईदी बि नंढनि मासूम ॿारनि खे जहिड़े तरीक़े सां पालियो, जहिड़े तरीक़े सां उन्हनि सां शफ़क़त सां पेश आई ऐं जहिड़े तरीक़े सां उन पींघा जी जेका झूला मुहिम जेका स्टार्ट कई हुई त पंहिंजनि ॿारनि खे तव्हां फिटी न कयो, किथे लोड़ियो न, असांजे झूले में विझी छॾियो, असीं पाण उन्हनि ॿारनि खे पालींदासीं। सो जेकी ॿार उन्हनि जे आशियाने में आहिनि, जेकी ॿार ईदी होम सेंटर ते आहिनि या जिते बि उहे ॿार हिन वक़्तु पलजनि था पिया, उहे ॿार हिकु भेरो वरी ॼण त महरूम थी विया पंहिंजी माउ खां, उहे ॿार यतीम थी विया। इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे। नेकी ऐं चङाईअ जा जेकी माण्हू अमल कनि था उन्हनि खे ॾींहं बि सुठा ऐं भलारा नसीब थियनि था ऐं रमज़ान मुबारक में अम्मा बिल्किस ईदी जी वफ़ात थी आहे ऐं यकीनन असीं दुआगो आहियूं अल्लाह पाक जे हुज़ूर में त अल्लाह पाक अम्मा बिल्किस ईदीअ जा दर्जात बुलंद फरमाए। तमामु नेकोकार औरत हुई, अॻिते प्रोग्राम जी तरतीब खे पिरह वधाईंदी। बिल्कुलु आमीन आमीन। चयो वेंदो आहिनि त इंसान जी जेका आला मिसाल आहे उहा इन्हनि क़ाइमु कई आहे उन्हनि ॿारनि खे जेके पंहिंजा वालदीन, चयो वेंदो आहे त वालदीन अव्हांखे सभिनी खां वधीक मोहबत ॾींदा आहिनि, पर उहे वालदीन बि अव्हांखे उछलाए वञनि ऐं उनखां पोइ अव्हांखे ॿियो केरु पाले ऐं उहे असांजा ईदी साहिब या बिल्किस ईदी साहिब जेके साहिबा जेके हुयूं उन्हनि खे पालियो, उन्हनि खे परवरिश ॾिनी ऐं परवरिश आम परवरिश न, उन्हनि खे बाक़ाइदा प्यार मोहबत सां रखियो वियो ऐं इन में को बि शक न आहे त हू हिकिड़ी इंसानियत जी आला मिसाल रखनि थियूं। ऐं तव्हां इहो ॾिसो न उन्हनि खे ॾींहुं बि कहिड़ो मिलियो, जुमे जो ॾींहुं मिलियो ऐं रमज़ान जो महीनो मिलियो ऐं महीनो बि अशरो बि उहो जेको मग़फ़िरत जो अशरो आहे। त तव्हां पंहिंजे लाइ बि दुआऊं घुरो ऐं असांजी जेका सलाम रमज़ान जी टीम आहे उन्हनि लाइ बि दुआऊं घुरो, उन्हनि लाइ बि मग़फ़िरत जूं दुआऊं घुरो ऐं जेके असां वटि हींअर मौजूदु न आहिनि उन्हनि लाइ बि दुआऊं घुरो। जी हाणे ब्रांडिंग जी तरफ़ वञो। बिल्कुलु बिल्कुलु। असांजे हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में ॾाढो सुहिणो सहकार कंदा आहिनि असांजा स्पॉन्सर जेकी हूंदा आहिनि, उन्हनि जो ज़िक्र ख़ैरु असां पंहिंजे प्रोग्राम में कंदा आहियूं। सभ खां पहिरियां असां ॻाल्हि कंदासीं करशी जामेश्वरी जी। करशी जामेश्वरी ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे। करशी जामेश्वरी तमामु घणो सुठो इन जे करे मूंखे लॻंदो आहे छो त उहो प्योर आहे, ख़ासि आहे, उन पाणीअ जो हिकु फुड़ो बि मिलायल न आहे। इहो ई सबबु आहे करशी जामेश्वरी जा जीअं चाहींदड़ वधनि था, जीअं पीअंदड़ वधनि था, जीअं फरमाइश कंदड़ वधनि था, तीअं ई करशी जामेश्वरी खे आला वञनि था एवार्ड पिणु मिलंदा वञनि था, आला सर्टिफिकेट मिलनि था वञनि था। इंटरनेशनली ऐं नेशनली करशी जामेश्वरी खे खोड़ सारा सर्टिफिकेट ऐं एवार्ड मिली चुका आहिनि। करशी जामेश्वरी जेका बॉटल तव्हां पीअंदा आहियो, तव्हांखे ख़बर आहे त केतिरनि मरहलनि मां उहो गुज़रंदी आहे। आउं तव्हांखे ॾिसां थो 265 भेरा उनखे चैकिंग जे मरहलनि मां गुज़ारियो वेंदो आहे, टेस्ट जे मरहले मां गुज़ारियो वेंदो आहे, मयार ते पूरो लाहे करे पोइ बॉटल खे मार्केट में पहुचायो वेंदो आहे ऐं 276 भेरा शुगर फ्री जी बॉटल खे चेकिंग खां पोइ, टेस्टिंग खां पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचायो वेंदो आहे। करशी जामेश्वरी रिफ्रेशिंग मशरूब आहे, तव्हां पीअंदो ताज़ा तवाना रहंदो, मज़ेदार मशरूब आहे ऐं हाम ते तोड़ नथो करे, मूंझ नथो ॾिए, हिकिड़ो ॿ टे जेतिरा वणनव गिलास पीओ, सहर ऐं अफ़्तार जी रौनक में इज़ाफ़ो कंदो आहे करशी जामेश्वरी। तमामु बहितरीनु। तव्हां जेका ॻाल्हि ॿुधाई आहे एतिरनि टेस्ट जे मरहलनि मां असांखे गुज़री पोइ मिले थी, असांजे हथनि में पोइ अचे थी, त मतिलबु एतिरी प्योर आहे। मूंखे इन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी थींदी आहे त दुनिया में का त शइ अहिड़ी आहे जेका एतिरी प्योर आहे, उहा आहे करशी जामेश्वरी, जंहिंजो नालो आहे या जेके असां स्लोगन तौर बि यूज़ करियूं त करशी जेको आहे उहो लाइट ऐं रिफ्रेशिंग आहे तमामु घणी। लाइट इन लाइ चयो वञे थो छो जो असां जेकॾहिं इनखे पीऊं था त असांजे हाऊं ते बार करे नथी बीहे ऐं असां ईज़ीली इनखे सहरी या इफ़्तारी में इस्तेमालु करे सघूं था ऐं उनखां अलावा
तव्हांखे इहो बि ॿुधायां त हिन में हिकु फुड़ो बि पाणी जो नाहे मिलायल ऐं हीउ रमज़ान जेको आहे असांजी गर्मियुनि में आयल आहिनि गर्मियूं बि काफ़ी ज़्यादा आहिनि त जेकॾहिं तव्हां कृषि जामे शीरी जो इस्तेमालु कंदा त तव्हांजा ॾींहं ठही वेंदा ऐं छो उनजो रीज़न बि तव्हांखे ॿुधायां थी छो जो हिन में 4 हर्ब्स पियल आहिनि जेके कूलिंग क्वालिटीज़ रखनि थियूं उष्णा आहे खसखस आहे संदल आहे ऐं गुलाब आहे जेको हिन खे सफ़ा लाइट ऐं असां जेकॾहिं पीऊं था त असांखे रिफ्रेश करे छॾे थो बिल्कुलु इन जे करे चवनि था त कृषि जामे शीरी सभु पीते आहिनि इन खां सवाइ सभु रोज़ो वारनि जी महिरबानी द चिकन स्पेशलिस्ट उनखे चवनि था ऐं तलो वारनि जा लख थोरा तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ इहो ॾाढो सुठो स्लोगन आहे इश्तिहार हलंदो आहे त इश्तिहार बि मज़ेदार हूंदो आहे न सिर्फ़ु इश्तिहार पर तलो वाक़ई मज़ेदार आहे रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था ज़िंदगी मुबारक नेस्ले एवरीडे जिन जो चवणु आहे त तुम में है कुझु ख़ासि पाकुला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी पाकुला जो जूस बि ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे आउं बि कॾहिं कॾहिं पीअंदो आहियां ॿार वॾे शौक़ सां पीअंदा आहिनि पाकुला वारा चवनि था त वेरी हेल्दी वेरी यमी ऐं सूफ़ी दस्तरख़्वान वारनि जी महिरबानी सूफ़ी एतमाद के लिए ऐं नेस्ले मिल्क पैक क्रीम वारनि जा लख थोरा हर दिन ख़ुशी से इन्हनि जो बि ॾाढो सुठो स्लोगन आहे उन खां सवाइ क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे उहो बि पी ॾिसिजो उन में बि पंहिंजी टेस्ट आहे पंहिंजी लज़त आहे पंहिंजो मज़ो आहे क्विज़ वारा चवनि था सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो ऐं वाइटल टी वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां सहकार में आहिनि वाइटल पीओ ऐं ज़िंदगी जियो उन खां अलावा ब्रिज पावर बैटरीज़ आहिनि असां सां गॾु लज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला ऐं मलका मसाला जी तव्हांखे हिकिड़ी ख़ासियत बि ॿुधाईंदी हलां त असां जेकॾहिं बिरयानी यूज़ कयूं बिरयानी ठाहियूं था घर में या मुख़्तलिफ़ कोरमा कढ़ाई कुझु बि ठाहियूं था न उन में जेकॾहिं तव्हां मलका मसाला जो इस्तेमालु करियो था न यकीन कयो ॾाढी सुठी टेस्ट अचे थी उनजी इनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दे GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स फॉर मी परफ्यूम ऐं बॉडी स्प्रे आहे जेको तव्हां असां सभु यूज़ करियूं था अल ख़िदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा कुकिंग ऑयल जेको आहे उहो बि तमामु ज़बरदस्त आहे स्पेशली रमज़ान में असां काफ़ी ऑयली शयूं पंहिंजे घर में ठाहींदा आहियूं त जेकॾहिं तव्हां हिकिड़ो ई तेल यूज़ कंदा हिकिड़ो ई ऑयल यूज़ कंदा त उहो तव्हांजे लाइ बहितरु रहंदो तव्हांजी सिहत लाइ बहितरु रहंदो उनखां अलावा टैंक बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना जंहिंजूं असां मुख़्तलिफ़ ड्रिंक्स वग़ैरह प्रोग्राम में ठाहींदा रहंदा आहियूं शौकत खानम उनकी सिर्फ़ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स 7 हर्बल नेचुरल स्किन केयर हर्बियन समर रस एक बोतल बनाए 35 ग्लासेस हिकिड़ी बोतल जेका आहे उहा 50 ग्लासेस अव्हांखे ठाहे ॾेई सघे थी जी बिल्कुलु आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स SIUT क्योंकि SIUT अपना है SIUT असांजो पंहिंजो आहे फातिमा फर्टिलाइज़र सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान इन्हनि सभिनी जा असां थोराईंदा आहियूं जे असांजे सलाम रमज़ान प्रोग्राम में सहकार कयो आहे ऐं जेकॾहिं असां किचन जी तरफ़ हलूं त उन्हनि जा बि असां थोराईंदा आहियूं शेफ फैसल जा अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो अच्छा ठाहे रहिया आहियो अॼु बि ड्रिंक ठाहियूं पिया कृषि जामे शीरी जी साबूदानो जेको हूंदो आहे हा साबूदाना हुन सां गॾु ठाहियूं पिया तासीर बि हाज़मो बि कंदी स्टमक जॻह बि सुठो आहे छाकाणि त असां ऑयली शयूं एॾियूं खाई वठंदा आहियूं त इहो हिकिड़े ग्लास में अगरि विझो त बि 4 खंड जा चमचा साबूदानो अच्छा साबूदाणे खे एॾो बॉइल करिणो आहे कि बिल्कुलु ट्रांसपेरेंट थी वञे उन खां पोइ छाणण खां पोइ मथां थधो पाणी विझंदो इनजा क्रिस्टल थी वेंदा ओके ही साबूदाना पे विझो था हां साबूदाना खाइण ॾाढा सुठा हूंदा आहिनि उही बि खाइण में जामे शीरी मज़ो ईंदो बिल्कुलु रबड़ी वांगुरु तव्हांखे फील थींदो हिन खां पोइ असां विझंदासीं हिन में कृषि जामे शीरी अच्छा ग्लास मोट वॾो आहे त मां हिन में 5 टेबल स्पून विझां पियो ऐं अमूमन असां 4 टेबल स्पून विझूं ठीकु आहे हिन जे बाद तुख मलंगो जेको हूंदो आहे अच्छा न्याज़ बूजा जेके बीज हूंदा आहिनि हिन जी तासीर बि थधी हूंदी आहे 2 खाइण जा चमचा असां हिन में तुख मलंगो विझंदासीं हुन खां पोइ हिन में विझंदासीं थधो खीर सफ़ा थधो यख खीर हुजे या आइस क्यूब विझी छॾिजो अच्छा अॼु त माना सफ़ा अॼु माना इहा दावत लॻी पई आहे हिनखे चङी तरह डिज़ोल्व कंदो थधो करे हिनखे पीअंदो ऐं ही तक़रीबन गिलास आहे 1.5 गिलास जेॾो वॾो गिलास आहे न एतिरो काफ़ी आहे उन लॻे थी न रोज़े में सही आहे हिसाब सां बसि हिनखे थधो करे तव्हां पीअंदो केॾो ख़ूबसूरत थियो आहे ख़ूबसूरत ऐं पीअण में बि ॾाढो ज़बरदस्त तव्हांखे लॻंदो रबड़ी वांगुरु जो फ्लेवर ईंदो थधो बिल्कुलु अॼु न सिर्फ़ु मुंहिंजी पर असांजे कैमरामैननि जी बि अखि हिन शरबत में अथव असां सभिनी जी अखि में आहे सजाद हथ मथे कंहिं नवाने कोई हथ न लाहींदो वाह वाह ॾाढो सुठो स्टाइल ऐं अंदाज़ बि तव्हांजो भलो आहे सम्झाइण जो जेको जल्दी में फौरी तौर ते सम्झी वेंदा आहिनि ॿी वरी जेका शइ पोइ ठाहींदो मुंहिंजे ख़्याल न बसि इहा ई आहे अॼु इहा ई एॾो काफ़ी आहिनि चवंदा आहिनि न नाम ई काफ़ी आहे त अॼु हीअ ई काफ़ी आहे सही अच्छा तव्हां अफ़्तार महिल सभ खां स्टार्ट कीअं वठंदा आहियो पाणी मां स्टार्ट वठंदा आहियो शरबत मां कृषि जामे शीरी पीअंदा आहियो
पहिरीं त जेका हूंदी आहे खजूर, उन खां पोइ कड़छी जामे शीरी ईअं न पींदा आहियूं न, यकीन कयो हिकिड़ो उन में बर्फ़ बि पयल हुजे त हिकिड़ो कोन रूह खे राहत मिली वञे, असां पीऊं असांखे मज़ो मिली वञे, उहो वारो फीलिंग हूंदी आहे। ऐं सिर्फ़ु आऊं न, छो जो पाण वटि जेको आहे इहो दस्तरखान जेको आहे उहो कड़छी जामे शीरी जो हूंदो आहे, ऐं सभु खोलींदा आहियूं गॾिजी करे, त मूं इहो सभु नोट कंदी आहियां त सभु ईअं कंदा आहिनि। पहिरियों गिलास जेको आहे मूंसां वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, कड़छी जामे शीरी कॾहिं कॾहिं गरम पाणी में जेकॾहिं ठही थो वञे, चवंदो आहियां फ्रिज में रखी रखो, थोरी देरि में मां पीआं थो, पोइ थोरी देरि खां पोइ जॾहिं फ्रिज खोलींदो आहियां त वरी कोई न कोई पी वेंदो आहे। सभिनी सां थींदो आहे, बिल्कुलु सही था चओ। छो केरु खणी अचे वग़ैरह अहिड़ा भाती आहिनि, कंहिं न कंहिंखे ॻाल्हि पी वरितो। ऐं मूंसां अक्सर ईअं थींदो, नमाज़ जो टाइम हूंदो, रखी वेंदी हुअसि नमाज़ पढ़ण लाइ, खोलींदी हुअसि फ्रिज त हूंदो ई न हो नमाज़ खां पोइ। सही सही सही। सो बहरहाल स्टार्ट वठूं था पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ाइदगी सां। जेकी मुज़ महिमान असां सां गॾु आहिनि, अॼु दीनी मामलनि ते थोरो डिस्कस कंदासीं, स्कॉलर्स असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। सैयदा शीरीं ज़हरा आबदी, वेलकम जी। ऐं उन सां गॾोगॾु आहे ज़ाकिरा सैयदा आलिया कामरान। थैंक यू, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाई। जी जी, मुझे पास जेके नात खां वेठल रमशा शफ़ीक, अवां के भलीकार चवां थी। वालेकुम सलाम। अरीबा शफ़ीक, अवां के भी भलीकार चवां थी। तमाम बेहतरीन आवाज़ में हिननि असांखे तिलावत ॿुधाई, ऐं अवां खां असां नात ॿुधणु पसंदि कंदासीं। माशाअल्लाह, स्टार्ट वठूं था। नात मौज़ू सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। खुला है सभी के लिए बाब रहमत, खुला है सभी के लिए बाब रहमत। वहाँ कोई रुतबे में अदना नाली, मैं पहले जब मदीने गई थी तो थी दिल की हालत तड़प जाने वाली। मैं पहले जब मदीने गई थी तो थी दिल की हालत तड़प जाने वाली। वो दरबार सचमुच मेरे सामने था, वो दरबार सचमुच मेरे सामने था। अभी तक तस्वर था जिसका ख्याली, अभी तक तस्वर था जिसका ख्याली। जो पूछा था तुमने कि मैं नजर क्या दूं, तो तक़सीम सुन लो कि हालातों का गजरा सलामों की डाली। मैं के हाथ से दिल संभाले हुए था तो थी दूसरे हाथ रोजे की जाली। मैं के हाथ से दिल संभाले हुए था तो थी दूसरे हाथ रोजे की जाली।
کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی یقین کयो तस्वर जे जहां में मूं उहो ई ज़ियारतूं पे कयूं ईअं न बिल्कुलु आवाज़ अंदाज़ अहिड़ो ख़ूबसूरत हुयो त पोइ माण्हू उते ई पाण खे महसूसु कंदो आहे दिलि ॿिए खाने में करण जे लाइ बिल्कुलु ऐं जेका मिसराऊं हुयूं मूंखे फील पए थो त हा सच में हथ जेके आहिनि असांजा ॾियारी में आहिनि ऐं असां दुआऊं घुरी रहिया आहियूं बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु सही था चओ ऐं गॾो गॾु इहा ॻाल्हि बि कंदासीं त हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे मोटी ईंदासीं त पोइ कंटिन्यू रखंदासीं पंहिंजे प्रोग्राम में तव्हां असां सां गॾु रहिजो अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां सां जुड़ियल आहियो ख़ैरनि सां अॼु 14 रमज़ान आहे ऐं 14 रमज़ान जे हवाले सां वरी इहो बि चवंदासीं त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे सूफ़ियुनि जी धरती आहे अॼु दराज़नि जे दूल्हे हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक बि स्टार्ट थिए पियो जेकी दराज़ा शरीफ़ पहुतल आहिनि गंबड़ जे आस पास पहुतल आहिनि उन्हनि सभिनी पांधीअड़नि खे असीं कराची मां वेलकम चऊं था भलीकार चऊं था ऐं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जी आगुर ते महफ़िल समाम बि थींदो ऐं तमामु घणा ॿिया बि आइटम्स आहिनि जेकी सूफ़ियत खे फ़रोग़ ॾींदा जेकी ख़ासि तौर ते पाण खे जेका ॿधी आहे जेका एकी आहे जेका दुई आहे पंहिंजे दिलि में उनखे दूरि करण जे लाइ उहे समूरा जेकी बि मामला ऐं मरल आहिनि उहे बख़ूबी सचल सरमस्त जी दरगाह ते सरंजाम ॾींदा असांजा दोस्त इन खां सवाइ बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां तव्हां सां कंदासीं ऐं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ज़हन में हींअर अचे पई पर पाण पंहिंजनि दोस्तनि जे विच में वेंदा आहियूं कचहरी कंदा आहियूं पर पंहिंजा दोस्त पंहिंजा मिट माइट पंहिंजे चहिरे मां पंहिंजी कैफ़ियत मां पंहिंजे स्टाइल मां पंहिंजे अंदाज़ मां असांजी कैफ़ियत खे सुञाणे न सघंदा आहिनि उनखे ख़बर न पइजी सघंदी आहे त असां हिन वक़्तु परेशान आहियूं या असीं हिन वक़्तु ख़ुशि आहियूं पर ॾिसो त असांजो जेको मौला आहे जेको काइनात खे हलाए थो ऐं जेको रब आहे असांजो जेको क़ादिर आहे सतनि आसमाननि जे मथां वेठो आहे पर उनखे ख़बर आहे त इरशाद हिन वक़्तु छा थो सोचे पिरह छा थी सोचे पिरह खे कहिड़ी परेशानी आहे पिरह छो ख़ुशि आहे इरशाद कहिड़ी मुझारे में आहे इरशाद छो मायूस आहे तव्हांजे बारे में सभिनी जे बारे में ॼाणे थो सतनि आसमाननि खां वेही करे ऐं असांजे जेकी गॾु वेठल आहिनि उनखे ख़बर न आहे असांजी पर इरशाद काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे त जंहिंसां असांजी सची दिलि हूंदी आहे या जंहिंसां असांजी मोहबत हूंदी आहे उन्हनि खे पाणे महसूसु थी वेंदो आहे ईअं चई सघां थी त इल्हाम थींदो आहे त हीउ माण्हू परेशान आहे जंहिंसां दिलि हुजे सची दिलि हुजे असांजी दिलि लॻियूं त काफ़ी हूंदियूं आहिनि पर जंहिंसां सची दिलि हुजे उन्हनि खे इल्हाम थी वेंदो आहे त अॻियों वारो माण्हू या असांजो पंहिंजो प्यारो माण्हू जेको आहे न उहो परेशान आहे ऐं गमगीन आहे ऐं तव्हां वारी ॻाल्हि बि बिल्कुलु सच आहे छो जो कल्ह ई मूं हिकिड़ो वाक़ियो ॾिठो हो सागर गोपांग जो जंहिं सुसाइड करे छॾी यकीन करियो उहो वाक़ियो ॿुधण खां पोइ मूंखे मतिलबु आउं पंहिंजी कैफ़ियत बयानु नथी करे सघां त महिरबानी करे पंहिंजा जेके तव्हांजा आस पास जा माण्हू आहिनि उन्हनि खां हाल पुछी वठो उन्हनि खां पुछी वठो त तव्हां कीअं आहियो यकीन करियो उन्हनि जी ज़िंदगी छो जो हीउ सुसाइड करणु या ज़हन जो भटकणु या सोच जो भटकणु जेको न पलनि जो कमु आहे पल में तव्हांखे महसूसु थींदो त तव्हांजी ज़िंदगी ख़तमु करणी आहे ऐं पलनि में तव्हांखे महसूसु थींदो त असां केॾी वॾी ग़लती करे छॾी पर ग़लती जो अहसासु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हूंदा ई न ऐं उहे माण्हू जेके आहिनि उहे असांजे आस पास जेके आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखो छो जो असांखे न आहे ख़बर माण्हू कहिड़ियुनि परेशानियुनि में आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि त जेकी ख़ुदकुशी कंदड़ आहिनि माण्हू उन्हनि जे पोयां बि को न को कातिल ज़रूरु हूंदो आहे जेको उन्हनि खे उत्साहींदो आहे आउं चवां थी त कातिल पूरी दुनिया हूंदी आहे उहे हर तरह सां गमगीन हूंदा आहिनि उन्हनि खे हर तरह सां हर्ट कयो वेंदो आहे असां यकीन कयो कल्ह मूं पंहिंजे पाण सां हिकिड़ो अहद कयो त आउं हर माण्हू सां सुठे तरीक़े सां हलंदसि मूंखे अगरि ॾुखियो बि लॻो न आउं चुप थी वेंदसि छो जो मूंखे न आहे ख़बर त अॻियों वारो माण्हू केतिरो गमगीन आहे केतिरे ॾुख में आहे ऐं जेकॾहिं आउं बि हुन सां मिसबिहेव कंदसि त उहो माण्हू वरी उन शइ में उन फीलिंग्स में मुब्तला थी वेंदो अचण सां तव्हांजो स्टाइल हुयो त अॼु तव्हां थोरा ॿिया लॻो पिया मूंखे पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे त एड कंदो हलां जेकी ॿिया लॻनि या जेकी थोरा चेंज थी वञनि त उन्हनि ते करड़ी नज़र रखो त हीअ चेंज छो थिया आहिनि
जेकॾहिं को ख़ुशि रहंदड़ माण्हू आहे उॿाणको थी पवे थो त पोइ तव्हां सोचो त इहो छो यार ही त ख़ुशि रहंदो आहे छो ईअं रहे थो पोइ ईअं तव्हांखे ख़बर पवंदी त हिन जी दिलि में छा थो हिन सडन चेंजिस खे तव्हां ईअं हल्को न वठंदा करियो तव्हां उनखे नोट कंदा करियो त माण्हू जेको आहे उहो चेंज छो थी वियो आहे असां माण्हुनि खे इग्नोर करे छॾंदा आहियूं अक्सर चवंदा आहियूं दुखी आत्मा आहे असां हमेशह इहो टाइटल ॾींदा आहियूं पर यकीन करियो या शइ न करियो इंसाननि जूं ज़िंदगियूं ॾाढियूं इम्पोर्टेंट आहिनि ऐं असां नथा ॿुधाए सघूं त उहे जेकॾहिं असां खां हली वेंदा आहिनि त असांखे उहा छा महसूसु थींदो आहे असांखे केॾो बुरो लॻंदो आहे तब्दीली उहा ई ज़िंदगीअ जो अणटर जुज़ आहे पर आउं वरी त ई ॿी ॻाल्हि बि एड कयां त तब्दीली उहा कयो जेका नापसंदीदा हुजे बाक़ी जेकी पसंदीदा शयूं आहिनि उन्हनि खे कॾहिं बि न मटाइजो उहे नेण जिन में सचायूं आहिनि न मटाइजो उहा दिलि जंहिंमें कंहिंजे लाइ उथाह मोहबत आहे प्यारु आहे ऐं न मटाइजो हीउ चैनल सुन टी वी छो त हिते काराइती ॻाल्हि थियण वारी आहे असां वटि स्कॉलर्स आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं न त ज़फ़र निस्काणी हर चवे पियो त बाक़ी इन्हनि खे छो घुरायो त तव्हां ई था ॻाल्हायो न असां सोचो त अॼु असांजी दिलि में काफ़ी ॻाल्हियूं त असां बि शेयर करे वठूं सही शीरी ज़हरा खां पुछा कंदासीं ख़ास तौर पर आपसे यही पूछना चाहूँगा कि रमज़ान की बरकतों में थोड़ी सी बात हो जाए। अच्छा ये जो है ना वो हम बहुत बार सवाल कर चुके हैं लेकिन आज इसीलिए हम दोबारा रिपीट कर रहे हैं क्योंकि जो भी हमारे पास आते हैं अलामा साहब आते हैं या कोई भी आते हैं जैसे आप ज़ाकिरा आई हुई हैं तो हर किसी के अपने ओपिनियंस होते हैं तो मैं चाहते हैं कि हाँ हर कोई अपना ओपिनियन बताए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तमाम तारीफ़ें अल्लाह के लिए और दुरूद व सलाम मोहम्मद व आले मोहम्मद के लिए वजद फरजहम अजमईन। देखिए सबसे पहले मैं ये कहना चाहूँगी कि परवरदिगार आलम जब अपनी उम्मत को बख्शने पर आता है तो वो फिर अपनी उम्मत के लिए रमज़ान अता करता है। जिस तरह तमाम हफ्ते में सबसे बरकत वाला दिन जुम्मे का है इसी तरह से 12 महीनों में जो इस्लामी महीने हैं सबसे ज़्यादा बरकतों वाला मोहब्बतों वाला और फजीलतों वाला जो महीना है वो माह रमज़ान है। और माह रमज़ान की फ़जीलत और बरकतों का क्या कहना कि आप जानती हैं कि परवरदिगार आलम ये इरशाद फरमाता है सूरह बकरा में कि ए ईमान वालों जी तुम पर रोज़ा फ़र्ज़ किया गया बिल्कुल उसी तरह से जैसे तुमसे पहली वाली उम्मतों पर फ़र्ज़ किया गया था इसलिए कि तुम परहेज़गार बन जाओ। यानी वो परवरदिगार आलम जिसने तमाम जिन्नों इंस को इसलिए पैदा किया कि वो उस रब्बे करीम की वो उस रब्बे अकबर की इबादत को सरअंजाम दें। उसमें परवरदिगार आलम कोट कर रहा है कुरान मजीद में कि जैसे पिछली उम्मतों पे रोज़ा फ़र्ज़ किया गया इसी तरह से तुम पर फ़र्ज़ किया गया ताकि तुम परहेज़गार बन जाओ। यानी वो परवरदिगार आलम तकवा पसंद करता है। वो परवरदिगार आलम जब तकवा पसंद करता है तो ये जो रोज़ा है इसके लिए निसाई में ये वाक़या दर्ज है कि एक मरतबा रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से किसी ने सवाल किया कि या रसूल अल्लाह आप मुझे ये बताइए कि मैं ऐसा कौन सा अमल सरअंजाम दूँ ऐसी कौन सी इबादत करूँ कि वो परवरदिगार आलम मुझे नफ़ा दे। तो एक मरतबा रसूल अकरम ये इरशाद फरमाते हैं कि फिर तुम रोज़ा रखो कि रोज़े के बराबर कोई दूसरी फजीलत नहीं है। अभी आपने कहा बरकत के लिए तो ये महीना ऐसा बरकतों वाला महीना है कि जिस महीने में शैतान को कैद कर लिया जाए तो ज़रा तसव्वुर कीजिए कि उस महीने परवरदिगार आलम ने कितनी बरकतें नाजिल की होंगी। और फिर आप ये भी जानती हैं कि यही वो महीना है कि जिसमें परवरदिगार आलम ने कुरान करीम को नाजिल किया। और कुरान करीम और रमज़ान का ताल्लुक़ ऐसा है कि उलमाए कराम ये कहते हैं कि रमज़ान मिसले जिस्म है और कुरान उसकी रूह है क्योंकि कुरान करीम हम रोज़े की हालत में जब पढ़ते हैं तो इसकी बरकत का ये आलम है कि रोज़ेदार की दुआएं मुस्तजाब होती हैं। और रोज़ेदार की ना सिर्फ दुआएं मुस्तजाब होती हैं बल्कि हमें तो ये भी हुक्म है ना कि अगर आप किसी को रोज़ा अफ्तार कराएं चाहे एक घुट पानी हो या एक दाना खजूर हो तो जो सवाब उस रोज़ेदार को सारे दिन मिला वही सवाब उस शख्स को भी मिलेगा जो रोज़ा अफ्तार कराए। सुभान अल्लाह छा ॻाल्हि कजाणी कुरान पाक जी ॻाल्हि निकिती त वरी मूंखे वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ज़हन में अचे थी उहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उहा ॻाल्हि इहा आहे त पाण का बि शइ वठंदा आहियूं मार्केट में को बि आइटम वठूं मिसाल तौरु जेकॾहिं मोबाइल फ़ोन ई पाण परचेस कयूं था वठूं था त पोइ हुन सां गॾु हिकिड़ी बुकड़ी हूंदी आहे हुनजे यूज़ेज जी कीअं स्टार्ट थिए कीअं हीउ मोबाइल रन कंदो जेकॾहिं ख़राबु थिए त मिस्त्री खे ख़बर हूंदी आहे त कीअं सेटिंग हिनजी कबी बिल्कुलु ईअं ई
असांजी बि हिकिड़ी, असांजो बि हिकिड़ो बुक आहे, असांजो बि हिकिड़ो किताबु आहे। जॾहिं असां हिन दुनिया में आंदा वियासीं पाण सां गॾु बि हिकिड़ो बुक आंदो वियो आहे ऐं उहो आहे क़ुर मजीद। असांखे कीअं हलाइजे, इंसानु कीअं हले, इंसानु कीअं कहिड़ी वाट वठे, इंसान खे छा करणु घुरिजे, कहिड़ियूं बुरायूं आहिनि, कहिड़ियूं चङायूं आहिनि, कहिड़े तरीक़े सां पाण ज़िंदगी पंहिंजी गुज़ारींदासीं, उहो सॼो क़ुर पाक में लिखियलु आहे। सो क़ुर पाक पढ़ो, पंहिंजनि ॿारनि खे बि क़ुर पाक पढ़ण जी तलक़ीन कयो। इहो नेचुरली आहे न, नेचुरली जेकॾहिं असां शयूं असां जेके बि इजाद कयूं आहिनि उहे इन्हनि शयुनि खे ई ॾिसी कयूं आहिनि, नेचुरल तरीक़े सां, नेचुरल फेनोमेना जी तरफ। सही सही सही। आलिया जी मुझे ये बताएं, जैसे परहेजगारी की बात हुई तो किस तरह से परहेजगारी अख्तियार की जा सकती है? औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तर तारीफ़ और तमाम तर हम्द व सना लायक़ ज़ेबा है उस परवरदिगार आलम के लिए जो कुल आलमीन का खालिक और मालिक है, और दुरूद व सलाम मोहम्मद वाले मोहम्मद के लिए। जैसे कि आपने अभी सवाल किया कि परहेज़गारी किस तरह आएगी, मैं अपनी बहन की बात को आगे बढ़ाती हूँ कि देखिए रमज़ानुल मुबारक में रोज़ा जब हम रखते हैं तो देखिए रोज़ा रखने का मकसद ही अपने अंदर परहेज़गारी को उजागर करना है। हर चीज़ से परहेज हो जाता है। जी, हर चीज़ से परहेज हो जाता है और हर चीज़ से परहेज का नाम रोज़े का है। ज़रूरी नहीं कि आप भूख और प्यास में अपनी शक्ल भी ऐसे बना के रखें कि लोग देखकर ही समझें कि ये रोज़े में है। इस तरह लोगों को नहीं लगना चाहिए कि आपका रोज़ा है, बल्कि आप इबादत इस तरह करें, परवरदिगार आलम से लौ लगाएं और आपका तमाम टाइम रोज़े में तमाम टाइम ज़्यादातर कोशिश करें कि कुरान करीम की तिलावत में गुज़रे। इसके अलावा अस्कार हैं, तस्बीहात हैं और ज़िक्र है, उसमें आप अपना वक्त गुजारें ताकि हमारे बच्चे यानी हमारे आने वाली नस्लें भी देखकर सोचें कि हमारे वालिदैन ने इस तरह रोज़ा रखा या हमारे टीचर्स ने इस तरह रोज़ा रखा, तो हमें भी इस तरह रोज़ा रखना है। अब जैसे कि आपने सवाल किया परहेज़गारी किस तरह आएगी, तो जब तक हम अपने अंदर इखलास और तक़वा पैदा नहीं करेंगे तब तक हमारे अंदर परहेजगारी भी नहीं आएगी। सही बात है। इखलास और तकवा किस तरह पैदा होगा, जब तक हम अपने अंदर हलाल चीज़ों से ख़ुद को रोकने की अंदर हिम्मत नहीं करेंगे ना, तब तक हमारे अंदर इखलास और तकवा पैदा नहीं होगा। और जब इखलास और तकवा पैदा होगा तभी हम हलाल चीज़ों से तो बहरहाल बचेंगे रोज़े में, लेकिन हराम चीज़ों से भी बचेंगे। इतने बड़े फ़ायदे हैं रोज़े रखने के कि इसमें इंसान परहेजगार भी बनता है, मुत्तकी भी बनता है और उसके अंदर तकवा भी पैदा होता है। और आपने बहुत अच्छी बात कही कि असांजा जेके असां ॿार जेके आहिनि उहे वालिदीन खां टीचर्स खां सिखंदा आहिनि। इनमें को बि शक न आहे, जेकॾहिं तव्हां सुठा अमल करियो था त ॿार तव्हांखे ॾिसी सुठो अमल कनि था। जेकॾहिं तव्हां उन्हनि जो ख़्यालु रखो था आसपास जे माण्हुनि जो, त वालिदैन जेके आहिनि उहे रखनि था, त ॿार उन्हनि खे ॾिसी कनि था, नमाज़ पढ़नि था। अक्सर तव्हां हिकिड़ी वीडियोज़ हलंदियूं आहिनि या पिक्चर्स ठहियल हूंदियूं आहिनि, त वालिदैन जेके आहिनि उहे नमाज़ पढ़नि पिया, ॿार बि उन्हनि सां गॾु पढ़नि पिया। सही सही। इन ॻाल्हि में वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि एड कंदा हलूं, जेकॾहिं तव्हां किथे को सदको ॾियो था, का ख़ैरात ॾियो था, कंहिं फ़क़ीर जी हेल्प कयो था, त तव्हां सां गॾु ॿार जेके आहिनि त उन्हनि खे चओ बाबा हिन फ़क़ीर खे ॾियो। ॿारनि में इहो शौक़ु पैदा थींदो, नेक अमल जी बि हिकिड़ी आदत पैदा थींदी त असांखे बि इहो करणु खपे। अबो असांजो ॾिए थो, असांजा पेरेंट्स ॾियनि था त असीं बि ॾियूं। ॿार पंहिंजी ख़र्ची मां पोइ ग़रीबनि जी मिसकिननि जी हेल्प कंदा। ऐं असां वटि जेकी उमिड़ियूं आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं, जॾहिं स्कूल वेंदा आहिनि नंढा ॿार जेके आहे, उन्हनि खे जेको टिफ़िन बॉक्स तव्हां ठाहे ॾींदा आहियो, उन्हनि खे इहो न चवंदा कयो त ये आपको ही खाना है, ये आप ही खाइएगा, बल्कि उन्हनि खे इहो चवंदा कयो त तव्हांजा जेकी बेस्ट फ्रेंड आहिनि उन्हनि खे पुट खाराइजो, उन्हनि खे ज़रूरु पंहिंजे हिन टिफ़िन बॉक्स मां हिसो ज़रूरु ॾिजो, उन सां मोहबत वधंदी आहे। ऐं अॻिते तव्हांजा उहे ॿार नंढा मुआशरे जे लाइ सुठा साबित थींदा। पाण वटि वरी ईअं आहे त सिर्फ़ु पाणी खाइजांइ पुट, ही किसी को देना नहीं है, इस तरह की बात नहीं होनी चाहिए। बहरहाल रमज़ान इन्हनि ख़ूबसूरत ॻाल्हियुनि खां असां जेकॾहिं नात जी तरफ़ हलूं इरशाद। जी बिल्कुलु बिल्कुलु। अवेस कादरी खे गुज़ारिश कंदसि असांखे नात ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब खां पहिरियां तमाम आशिकाने रसूल ऐं दस्तगी जे आशिकनि खे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब गाल नसीब जिया यारो, सब गाल नसीब जिया। ओ जेखे घुराए मदनी उहा मर्ज़ी मदीने वारे साईं जिया। ओ जेखे घुराए मदनी उहा मर्ज़ी मदीने वारे साईं जिया। छा ॻाल्हि हिन महीने जी यारो,
छा ॻाल्हि हिन महीने जी ओ सारी दुनिया खाईंदी आहे खैरात मदीने जी ओ सारी दुनिया खाईंदी आहे खैरात मदीने जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या नबी सुनई असांजो सदाऊं या नबी सुनई असांजो सदाऊं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं या नबी सुनई असांजो सदाऊं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं शर्मिंदा सब सिरड़ो झुकाए शर्मिंदा सब सिरड़ो झुकाए तो दर प्या बाधायूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं या नबी सुनई असांजो सदाऊं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं ऐं तूं जिन सुणंदे दाहूं दिल पर केर भला ॿियो सुणंदो बार असां किनड़नि को जन जा तोरीअ केर ॿियो खणंदो जहिड़ा तहिड़ा आयूं असां जहिड़ा तहिड़ा आयूं असां पर उम्मती तुंहिंजा आयूं या नबी सुनई असांजो सदाऊं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं रहमतल लिल आलमीन जो तोखे लक़ब मिलियल ताज शफ़ाअत वारो साईं तुंहिंजे सिर ते रखियल तॾहिं त तुंहिंजी रहमत ॾे हो तॾहिं त तुंहिंजी रहमत ॾे हर वक़्तु पया वाधायूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं आका रहमत पिया था चाहियूं आख़िरी शेर तूं सखी तुंहिंजो दर सखी ऐं घर विसारो सखी या तूं सखी तुंहिंजो दर सखी ऐं घर विसारो सखी या तॾहिं समूरा दर छॾे तो दर हिजोल जलिया गुलज़ार अली चए मिलंदी गुलज़ार अली चए मिलंदी जो दर ॾांहुं घुरंदाऊं या नबी सुनई असांजो सदाऊं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं आका रहमत पिया था चाहियूं रहमत पिया था चाहियूं तुंहिंजी रहमत पिया था चाहियूं सुभान अल्लाह अल्लाह कंदो हुज़ूर वटि इहा हाज़ुरी तव्हांजी क़बूल थींदी ऐं असां बि इहो चाहियूं था त असां वटि बि रहमतूं हुजनि ख़ुशियूं हुजनि बरकतूं हुजनि झोल सभिनी जा भरियल हुजनि हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान
अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु मुख़्तलिफ़ कचहरियूं थींदियूं पियूं थियूं पर कम जूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचायूं। अफ़्तार कंदा आहियो तव्हां, दस्तरख़्वान सुहिणो सजंदो आहे, पर अॼु पाण डिस्कस कंदासीं इमाम हसन जे दस्तरख़्वान ते, त उहो कीअं सुहिणो सजंदो हुयो। आलिया असांखे ॿुधाईंदी इमाम हसन के दस्तरख़्वान पे थोड़ी सी रोशनी डालें, किस तरह से वो सजता था और किस तरह से रन होता था। जी माशाल्लाह, आपने बहुत अच्छा सवाल पूछा है। जी दस्तरख़्वान इमाम हसन अलैहिस्सलाम, असल में अगर हम इस दस्तरख़्वान की तारीख़ पर निगाह डालें तो ये दस्तरख़्वान जो है जनाब हाशिम अलैहिस्सलाम ने इस दस्तरख़्वान का एहतमाम किया। अच्छा जी, जनाब हाशिम से ये दस्तरख़्वान आगे बढ़ा, जनाब असद अलैहिस्सलाम तक आया। अच्छा जो मौलाए कायनात के नाना हैं। उसके बाद ये दस्तरख़्वान मज़ीद आगे बढ़ता रहा और यहाँ तक कि इस दस्तरख़्वान को मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम ने भी चलाया। बाद में इस दस्तरख़्वान को जो आज तक और मैं समझती हूँ ताबत जो मशहूर रहेगा और निस्बत है इमाम हसन अलैहिस्सलाम से, इस दस्तरख़्वान को निस्बत है। ये दस्तरख़्वान वो दस्तरख़्वान है कि मदीने में जनाब इमाम हसन अलैहिस्सलाम साल के 365 दिन इस दस्तरख़्वान का एहतमाम करते थे और टाइमिंग की कोई क़ैद नहीं थी, चाहे दिन हो चाहे रात हो, रमज़ान में सहर हो इफ्तार हो, कोई सा भी वक्त हो, कोई भी आता था। और मदीने में बिल्कुल खुलेआम दावत आम थी कि कोई भी आए और इस दस्तरख़्वान से इस्तिफ़ादा हासिल करे। किसी के लिए क़ैद नहीं थी, ना उम्र की ना रंगो नस्ल की, किसी चीज़ की भी क़ैद नहीं थी। हर कोई आता था दस्तरख़्वान से इस्तिफ़ादा हासिल करके जाता था। और एक रोज़ का वाक़या है कि एक रोज़ एक शख्स मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम के पास आया और आकर कहता है कि मैं बहुत भूखा हूँ, मुझे खाना खिला दीजिए। तो मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम के देखिए इतने मुत्तकी और परहेज़गार, जो जौ की रोटी खाते थे मौलाए कायनात, जौ की रोटी वो भी सूखी रोटी पानी में भिगो कर खा रहे थे। तो जब उस आने वाले साइल ने देखा ना कि मौलाए कायनात, जो उसने मालूम नहीं था कि ये मौलाए कायनात हैं, उसने जब देखा कि सामने वाला तो खुद जौ की रोटी पानी में डबो के खा रहा है, तो उसने चाहा कि वो भी वही रोटी खाए, लेकिन उसके अंदर वो ताकत ही नहीं थी कि जो मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम, ज़ाहिर है यदुल्लाह है मौलाए कायनात। तो अब उसने कहा कि मैं ये नहीं खा सकता। तो मौलाए कायनात ने इरशाद फरमाया कि मदीने में चले जाओ, वहाँ पे एक दस्तरख़्वान है। अब वो शख्स पता करता करता आखिर मोहल्ला बनी हाशिम में पहुँचा, वहाँ पर उस दस्तरख़्वान पर बैठा और रिवायात बताती हैं कि दस्तरख़्वान पे बैठकर इतना लजीज उसने खाना खाया कि मौला के लिए भी लेता जा रहा है। जी, अपने घर वालों के लिए भी एक थैले में डाल रहा था और मौलाए कायनात के लिए भी उसी थैले में डालता जा रहा था। इमाम हसन अलैहिस्सलाम की निगाह पड़ी तो इमाम उसके करीब आए और फरमाया कि ऐ शख्स, तूने पेट भर के खाना खाना है तो खा ले, और अगर तुझे घर वालों के लिए, जैसे आजकल के इस्लाम में पार्सल कहा जाता है, फरमाया मौलाए कायनात ने अगर तुझे पार्सल चाहिए मौला हसन ने तो मैं वो भी तुझे दे दूंगा। तो वो कहता है कि असल में मुझे आते वक्त एक ऐसा शख्स नज़र आया जो जौ की रोटी पानी में डबोकर खा रहा था। तो मौला हसन अलैहिस्सलाम ने पूछा कि ये बता, उसके अंदर कोई तब्दीली, कोई ऐसी ख़ासियत जो तूने महसूस की हो? तो वो कहने लगा कि वही खुशबू आ रही थी जैसी आपके जिस्म मुबारक से आ रही है। उसका लहजा, उसका अंदाज़े गुफ्तार बिल्कुल ऐसे ही था जैसे आपका है। तो मौला हसन ने मुस्कुरा कर जवाब दिया कि ये दस्तरख़्वान भी तो मौला अली अलैहिस्सलाम का ही है जिन्हें मैं चला रहा हूँ। और इस दस्तरख़्वान की ख़ासियत और फजीलत यह है कि जो कोई भी शख्स अपने घर में दस्तरख़्वान इमाम हसन अलैहिस्सलाम का एहतमाम करता है तो अल्लाह ताला इस दस्तरख़्वान के बदले में उसके ऊपर रहमतों के दरवाज़ों को खोल देता है। चूँकि बहुत अच्छा मौका मिला मुझे इस चैनल के तवस्सुत से मैं एक मैसेज आगे देना चाहूँगी, और बाखुदा ये मेरा ख़ुद भी आज़मूदा है कि हर महीने की 15 तारीख़ को हम अगर दस्तरख़्वान इमाम हसन अलैहिस्सलाम की नज़र का एहतमाम करें। देखिए, ज़रूरी नहीं कहा जाता है कि दस्तरख़्वान में 7 किस्म के खाने रखना ज़रूरी है, 7 किस्म के ड्राई फ्रूट रखना ज़रूरी है, 7 किस्म के फ्रूट रखना ज़रूरी है, लेकिन इस्लाम में किसी भी चीज़ की सख्ती या क़ैद नहीं है। तो मौला इरशाद फरमाते हैं कि अगर कोई भी शख्स, इमाम मासूम का इरशाद है, अगर कोई भी शख्स दस्तरख़्वान इमाम हसन का हर महीने की 15 तारीख़ को इस्लामी लिहाज से एहतमाम करे, ज़रूरी नहीं 7 किस्म के खाने सजाए,
ایک سبزی کا بھی اہتمام کر لے, ایک گلاس پانی رکھ لے, کیونکہ وہ سید الشہداء کی یاد دلاتا ہے. 2 چپاتیاں اپنے دسترخوان پہ رکھے, مگر جتنا ہو سکے کر لے, جتنا ہو سکے کر لے. اگر آپ کی حیثیت 7 قسم کے کھانے رکھنے کی ہے تو 7 قسم کے کھانے رکھیں. اگر آپ کی حیثیت نہیں ہے تو آپ ایک کھانا رکھ دیجئے, 2 کباب رکھ دیجئے, 2 چپاتیاں رکھ لیجئے. اور مگر شرط کیا ہے, اس دسترخوان میں کھانے کی شرط نہیں ہے, اس دسترخوان میں شرط کیا ہے, ہرے رنگ کا کپڑا یعنی گرین رنگ کا کپڑا آپ نیچے بچھائیں, اس کے اوپر وہ ڈش رکھیں. لوگوں کی شرط ہے جی, اور لوگ کتنے ہونے چاہیے, وہ بھی نہیں, لوگوں کی قید نہیں ہے. آپ چاہیں تو گھر میں گھر والے کھا لیں, جیسے کہ ماشاءاللہ آج کل تو روزہ ہے, تو افطار کے وقت آپ مولا حسن علیہ السلام کی نظر دیں, اور پھر اس کے بعد آپ تمام لوگ تناول فرما لیجئے. تو پھر کہا گیا, اور میں نے باخدا یہ خود بھی میرا آزمودہ ہے, اکثر میں مجالس پڑھنے جاتی ہوں, لوگ مجھ سے پوچھتے ہیں کہ رزق کی تنگی ہے, کوئی روزگار نہیں ہے, بتا دیں. تو یقین کریں میں جس کو بھی یہ میسج دیتی ہوں, میرے پاس وہ لوگ آ کر مجھے بتاتے ہیں کہ ذاکرہ صاحبہ آپ نے جو عمل ہمیں بتایا تھا ہم نے وہ کیا, سال بھر کیا, اور اللہ تعالیٰ نے اس دسترخوان کے توسط سے, اس کے وسیلے سے اتنی زیادہ رحمتوں کے دروازوں کو کھول دیا کہ اب ہمارے یہاں رزق کی تنگی نہیں ہے. اچھا پھر تمام بہترین گال ہے میسج کو ملے تو حضرت علی پان کیڑی مانی کھائے تو دسترخوان بھی ان پٹ جو چاہے تو پان دسترخوان تے ویہی کچھ بھی کھائی سکے تو, پر پنجی جکا ایسا مانن جے لائے خاص طور تے اساں جے لائے کو میسج آئے تو سادگی کیڑی وڈی گال ہے. وہی گال نا, اساں کے شیوں زبان سان اساں کافی گالیوں چئی چھڈیندا آहियूं, پر عمل سان کرن کھپنے. مولائے کائنات مولا علی علیہ السلام بھی اها ہی شے ॾेखारी आहे त اساں عمل करे ॾेखारियूं न. हालांकि जी तव्हां चयो तुंहिंजो पुट जो दस्तरखान आहे, वो का शइ बि खाई सघे थो न. ऐं उन चयो त जंहिंसां तूं मिलियो आहे फ़क़ीर उहो पीउ आहे मुंहिंजो, अबू आहे मुंहिंजो, ऐं तव्हां दस्तरखान हुजे. तव्हां सोचो जे माण्हू खे इहा ॻाल्हि ख़बर पई, उन ते केॾो सुठो मैसेज वियो. सही सही, सुठो इम्पैक्ट. उनजी माना हिकिड़ी दिलि वधी वई, उमेदूं वधी वयूं, त असांखे बि अॻियां ईअं करणु खपे. तंहिंजे करे चयो वेंदो आहे तव्हां पंहिंजा अमल सुधारियो. ॻाल्हियूं त असां हज़ारे करे वठंदा आहियूं, पर तव्हांखे जेको सुञातो वेंदो आहे तव्हांजे अमलनि सां सुञातो. अमल नेक कयो, सालिह कयो. एक वाक़या तो अच्छा बता दिया बहन ने. आप भी कोई वाक़या ऐसा कुछ सुनाना चाहते हैं? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से आप लोग बात कर रहे थे कि मौला कायनात की जो ज़ात है ना वो मज़हर अल-अजाइब है. जी बिल्कुल. मौला कायनात वो है कि वो मुश्किल कुशा भी है. हाँ. और कहीं हमें तारीख में ये भी मिलता है, जैसे अभी बहन बता रही थी कि मौला कायनात जो की रोटी जानों पे रख के तोड़ रहे थे. यानी आप देखें, एक मर्तबा एक शख्स जो 2 उंगलियों में दर्रे खैबर को उखाड़ लेता है, वही शख्स जानों पे रखी हुई जो कि रोटी का निवाला पानी में भिगो के तोड़ रहा है. एक मर्तबा जनाब फिज़ा जो कनीज़ है जनाब सैयदा की, उन्होंने जब वो इस घर में आई, उन्होंने घर में आकर जब मुफलिसी देखी इस घराने की, तो एक मर्तबा क्योंकि वो इल्म कीमिया की माहिर थी तो उन्होंने थोड़ा सा सोना बनाया. अच्छा. और थोड़ा सा सोना बनाकर मौला कायनात के पास लेकर आई, मौला अली के पास, और आकर अर्ज़ की कि या अली ये मैं थोड़ा सा सोना लेकर आई हूँ, हदिया आपको करती हूँ, आप इसको बेच दीजिए और इससे जो पैसे आए उससे आप अपने घर में खर्च कीजिए. क्योंकि मैं जब से आई हूँ मैं देख रही हूँ कि मालिक कायनात के जो घराना है, जो रिसालत माब की बेटी का घराना है, इस घर में इतने फाक़े और मुफलिसी है. एक मर्तबा मौला कायनात ने अपनी उंगली को इशारा किया, सामने जो दीवार थी वो पूरी सोने की हो गई. एक मर्तबा मौला कायनात जो मज़हर अल-अजाइब है वो फरमाते हैं, फ़िज़ा हमने दुनिया को तलाक दी हुई है 3 मर्तबा. ये मुफलिसी, ये सादगी हमने अपने लिए इसलिए पसंद की है ताकि ये जो बंदे हैं वो कल को जब खुदा की बारगाह में जाएं तो जाकर उस रब्बुल आलमीन से जो रहमान भी है, रहीम भी है, ये शिकवा ना करें कि परवरदिगार आलम तुमने इसे तो इतना कुछ दे दिया था और मुझे कुछ भी नहीं दिया. सही बात है. और अल्लाह ताला ये पसंद फरमाता है कि हम अल्लाह की तकसीम पे राज़ी हो जाएं. अगर उसने आपको ये इज़्ज़त और मर्तबा और मंजिलत दी है तो मैं आपसे हसद ना करूं, मैं आपसे रश्क फरमाऊं कि जिस तरह आपको ये मंजिलत ये अता किया गया है मुझे भी इस तरह से अता हो जाए. क्योंकि रश्क और हसद में बस थोड़ा सा ही फ़र्क है कि जहाँ पर हसद आ जाता है वहाँ पे हर चीज़ पलट जाती है. सही. दुआ करनी चाहिए कि जिस तरह से अल्लाह ने इनको नवाजा है भाई हुजूर के सदके
اپنے محبوب کے صدقے ہمیں بھی عطا کر دے. بالکل یہ کرنا بالکل اس کا باقی رہے, اس کا ختم نہ ہو, اس جیسا مجھے عطا ہو. اساں کے بھی ہوا شے ساگونی ملے. بالکل یہی کرن کھپے. اساں کے ॿियनि लाइ बि दुआऊं करण खपनि, उन्हनि ते हसद न करणु खपे. अलाह साईं जेका उन्हनि खे इज़त ॾिनी आहे, उन्हनि खे दौलत ॾिनी आहे, उन्हनि खे शोहरत ॾिनी आहे, त असांखे ख़ुशि थियणु खपे. हालांकि असां वटि इहा शइ आम हूंदी आहे त असांखे जेकॾहिं अॻियों वारो माण्हू आहे उनखे घणी शइ ॾिनल आहे त असां उन ते हसद करणु शुरू थी वेंदा आहियूं. हदीस में आहे न वाले सां हसद माण्हू खे ईअं खाई छॾे थो जहिड़ी तरह बाहि काठियुनि खे. सो हाणे थोरो एहतियात कंदा कयो ऐं हसद न कयो. ऐं जेकी बि हसद नथा कनि कामयाब उहे माण्हू आहिनि पंहिंजे लेखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो ऐं ॿियनि माण्हुनि सां हरू भरू तव्हांजो कमु बि न आहे. असां वटि कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि पर जिन जो उन माण्हू सां को अहिड़ो तालुक़ बि न हूंदो आहे या उहो कमु करे ॾियण जी सलाहियत बि न वटि न हूंदी आहे तॾहिं बि उहो हसद कंदो आहे. हिकु त हिकिड़ी ॻाल्हि आहे त उहो माण्हू अहिड़ो कमु करे सघण जी सलाहियत हुजे पोइ त ठीकु आहे, पर हरू भरू जो जेको हसद आहे उहो न करणु घुरिजे. सो सुहिणियूं ॻाल्हियूं बि कयूं था ऐं सुहिणे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी बि हूंदी आहे असांजे प्रोग्राम में. सो नात बहज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू था. कंहिंखे गुज़ारिश कंदा अरीबा शफ़ीक़ खे. तमन्ना मुद्दतों से है जमाले मुस्तफ़ा देखूं, इमामुल अंबिया देखूं, हबीबे किबरिया देखूं. वो जी के दम कदम से सुबह होने भी रोशनी पाई, वो जी के दम कदम से सुबह होने भी रोशनी पाई. तमन्ना क़ल्बे मुज़तर की वो दूरे बेबहा देखूं, तमन्ना क़ल्बे मुज़तर की वो दूरे बेबहा देखूं, इमामुल अंबिया देखूं, हबीबे किबरिया देखूं. कदम बाहे मदीना से तसव्वुर में मदीना है, कदम बाहे मदीना से तसव्वुर में मदीना है. इलाही या इलाही अज़मतों की इंतिहा देखूं, इलाही या इलाही अज़मतों की इंतिहा देखूं, इमामुल अंबिया देखूं, हबीबे किबरिया देखूं. वो मबदा के आलम का दुरूद उन पर सलाम उन पर, वो मबदा के आलम का दुरूद उन पर सलाम उन पर. मेरे मौला ये मौका दे के ख़त्मुल अंबिया देखूं, मेरे मौला ये मौका दे के ख़त्मुल अंबिया देखूं. दरे जन्नत पे हाज़िर हूँ रसूल पाक के हमरा, दरे जन्नत पे हाज़िर हूँ रसूल पाक के हमरा. शफाअत का ये मंजर या खुदाया रहनुमा देखूं, शिफाअत का ये मंजर या खुदाया मेरे हाँ देखूं, इमामुल अंबिया देखूं, हबीबे किबरिया देखूं. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, सुभान अल्लाह. सो हिते ब्रेक वठूं पर छा ख़्याल आहे तव्हांजो? जी बिल्कुलु. सो केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो. सलाम रमज़ान.
अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भली ख़ैर चऊं था। आख़िरी लम्हनि में वरी बि का कम जी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे, मुक़ाबिलो सख़्तु आहे पर बिल्कुल सही था चो। तो आऊँ गुजारिश कंदस ज़ाकरा आलिया कामरान के तो असांखे हमें ये बताइएगा कि यहाँ हमें मौला अली इस्लाम का कोई वाक़या बता दें। देखिए मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम जिनकी ज़िंदगी ही फ़ज़ाइल से भरी हुई है, वो अली अलैहिस्सलाम के जिनके फ़ज़ाइल की कोई हद ही नहीं है, लामहदूद फ़ज़ाइल है मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम के। तो उस समंदर बेकरार में से एक वाक़या आपको सुनाना चाहती हूँ कि अभी मैंने तस्करा किया मौला हसन अलैहिस्सलाम का कि जिनके नाम से दस्तरखान का एहतमाम किया जाता है। तो ये रिवायत अभी बयान किया तहमीदन मैंने कि मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम ने भी दस्तरखान को चलाया। अच्छा, अगर हम मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम को मस्जिद के अंदर देखें तो वो कभी हालत रुकू में अंगूठी देते हुए नजर आते हैं, कभी मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम के घर पे अगर हम निगाह डालें तो हम यहाँ पे ये भी देखेंगे कि रमज़ानुल मुबारक का ही महीना था और रमज़ान के महीने में जब जनाब फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा ने 5 रोटियां तैयार की हैं और जैसे ही 5 रोटियां तैयार की तो दरवाजे पे दस्तक हुई। तो जनाब सैयदा मौलाए कायनात ने पूछा कि कौन है, आने वाले ने जवाब दिया कि मैं फ़कीर हूँ। तो मौलाए कायनात ने पूछा क्या चाहते हो, तो कहने लगा मैं बहुत भूखा हूँ, मुझे खाना चाहिए। जनाब फ़ातिमा ज़हरा से मौलाए कायनात ने फरमाया सैयदा आप ये तमाम रोटियाँ इस फ़कीर को दे दीजिए। जनाब सैयदा ताहिरा सलामुल्लाह अलैहा ने रोटियाँ उस फ़कीर को अता फरमा दी। अब अगला रोज़ आया, अगले रोज़ फिर जैसे ही अफ्तार का वक्त नमूदार हुआ ऐन उसी वक्त दरवाजे पर दस्तक हुई। बीबी ने पूछा कौन है, आने वाले ने जवाब दिया कि मैं असीर हूँ। बीबी फातिमा ज़हरा ने मौलाए कायनात की, क्योंकि देखें ज़ौजा के लिए बड़ा ज़रूरी है इस्लाम में कि शौहर से पहले इजाज़त ली जाए। आप कोई भी काम अंजाम दे रहे हों लेकिन शौहर की इजाज़त बहुत ज़रूरी है। तो मौलाए कायनात ने इजाज़त दी, जनाब फातिमा ज़हरा ने वो तमाम रोटियाँ अगले रोज़ भी फ़कीर को अता फरमा दी। तीसरा रोज़ हुआ, तीसरे रोज़ भी वैसे ही दरवाजे पर दस्तक हुई। आने वाले ने अपना तारुफ क्या कहकर कराया कि मैं मिस्कीन हूँ, मुझे खाना चाहिए, बहुत भूखा हूँ। तो जनाब फातिमा ज़हरा ने मौलाए कायनात की इजाज़त पर वो तमाम रोटियाँ दोबारा उस मिस्कीन को अता फरमा दी। इधर वो रोटियां अता फरमाई, इधर तारीख़ बताती है कि जनाब रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर के अंदर तशरीफ़ लाए, अपनी बेटी के अंदर घर के अंदर तशरीफ़ लाए। तो क्या देखा, बीबी सैयदा सलामुल्लाह अलैहा ज़ाहिर 3 रोज़ गुजर गए थे फाक़े से। मौलाए कायनात, जनाब सैयदा, यहाँ तक कि जनाब हसनैन अलैहिस्सलाम के चेहरे कुमला गए थे भूख की शिद्दत के साथ। तो जनाब रसूल खुदा ने जब हालत देखी तो पूछा कि बेटा ये हालत आपकी कैसे है। जनाब सैयदा ने जवाब दिया बाबा 3 रोज़ तक कोई असीर आया, कोई फ़कीर आया, कोई मिस्कीन आया, मैंने रोटियां अता फरमा दी। अभी जनाब सैयदा सलामुल्लाह अलैहा ये इरशाद फरमा ही रही थी कि इतने में जनाब जिब्राइल अमी दाखिल हुए सहने जनाब फातिमा तो ज़हरा में, हाथ में उनके जन्नत का तबक है, दस्तरखान है और फरमाते हैं कि या सैयदा ताहिरा सलामुल्लाह अलैहा अल्लाह ताला ने उन 30 रोटियों के बदले में आपको इतना बड़ा अज्र अता फरमाया कि सूरह दहर की 30 आयतें भी उतारी कुरान करीम में और उसके बदले में ये जन्नत का बेहतरीन खाना भी आपके लिए अता फरमाया। क्या कहने जी। सो अॼु के प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां साथ निभायो वाइटल टी वारनि, वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं गॾो गॾु क्विज़ सिर्फ़ु क्विज़ ही पिलाया करो। नेस्ले मिल्क पे क्रीम वारनि जी वॾी महिरबानी, जंहिंजो चवणु आहे त हर दिन ख़ुशी से सूफ़ी दस्तरख़्वान सूफ़ी एतमाद के लिए। पाकोला फ्लेवर्स वारनि जा नख थोरा जेकी चवनि था त वेरी हेल्दी वेरी यमी। नेस्ले एवरीडे जंहिंजो चवणु आहे त तुम में है कुझु ख़ासि रूह अफ़ज़ा, ऐं रूह अफ़ज़ा वारा चवनि था त ज़िंदगी मुबारक। ऐं तलो अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। सब्ज़रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी। सब्ज़रोज़ो वारा चवनि था त चिकन स्पेशलिस्ट। ऐं करशी जामे श्री सभु पीते हैं। करशी जामे श्री ॾाढो सुठो शरबत आहे, भलो शरबत आहे, मिठो शरबत आहे। इहो ई सबबु आहे जो करशी जामे श्री खोड़ सारा नेशनली इंटरनेशनली अवार्ड माणे वरिता आहिनि। 265 भेरा टेस्ट जे मरहले मां गुज़री करशी जामे श्री तव्हां ताईं पहुचे थो ऐं 276 भेरा शुगर फ्री बॉटल टेस्ट जे मरहले मां गुज़री करे तव्हां ताईं पहुचे थी। करशी जामे श्री रिफ्रेशिंग मशरूब आहे, तव्हां यकीनन पीअंदा आहियो, आउं बि पीअंदो आहियां। पाणीअ जो हिन में हिकिड़ो फुड़ो मिलायल न आहे,
ख़ालिस अरक सां, ख़ालिस निबातात सां, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां करशी जामे श्री तयारु थी तव्हां असांजे हथनि ताईं पहुचे थो। वधीक परे बि करशी जामे श्री पीअंदी आहे, तारीफ़ में ही बि कुझु चवंदी। बिल्कुलु, तॾहिं त चवंदा आहिनि कृषि जामे श्री सभु पीते हैं, लाइट लाइट रिफ्रेशिंग कृषि जामे श्री। कृषि जामे श्री जेको आहे उहो बिल्कुलु लाइट हूंदो आहे। तव्हां जॾहिं बि पीअंदा आहियो, सहरी हुजे इफ़्तारी हुजे, तव्हां ॾाढो हल्को महसूसु कंदा आहियो पाण खे। कृषि जामे श्री जी तव्हां ॿुधायो ख़ालिस अर्कियात सां ठहियल आहे, हिन में हिकु फुड़ो बि पाणी जो नाहे पयल। ऐं रमज़ान जे करे गर्मियुनि में आहे, जी हाणे रमज़ान गर्मियुनि में आहे त हिन में कूलिंग क्वालिटीज़ बि आहिनि। उहे 4 क्वालिटीज़ कहिड़ियूं आहिनि उहो तव्हांखे ॿुधाईंदी हलां। जेका अशना आहे, ख़सख़स आहे, गुलाब आहे, संदल आहे, उहे हिन में मौजूदु आहिनि जेके अव्हांखे थधो रखनि थियूं, कूल कनि थियूं। तॾहिं थी चयो वञे थो त कृषि जामे श्री रिफ्रेशिंग आहे। उनखां अलावा जे ताउन कयो उन्हनि जो नालो बि अव्हांखे ॿुधाईंदी हलां। ब्रिज पावर्स बैटरीज़, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इंडेक्स हर घर की ज़रूरत, ऐं असांजी बि ज़रूरत है बिल्कुल। अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे, अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई, ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर। ऐं अॼु जेके आहिनि असांजे प्रोग्राम में बि मतिलबु औरतूं आयल आहिनि त तव्हां सभु इहो शइ यूज़ करियो। ॾाढी सुठी क्रीम आहे, ॾाढी हिन में जेके बि ॿिया प्रोडक्ट्स आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। ईद लाइ त स्पेशली तव्हां घणा यूज़ करियो। उनखां अलावा हर्बियन समरस, एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल में तव्हांखे 50 ग्लासेस मिलनि था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT, क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्स FF, ज़मीन की जान, फसल की जान। इन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी, ख़ासि तौर ते तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए। थोरी देरि में असां बि अफ़्तार कंदासीं, तव्हां बि अफ़्तार कंदो, ऐं अफ़्तार जो दस्तरख़्वान असां वटि जेको सजंदो उहो करशी जामे श्री जो एतमाम हूंदो। उनजे लाइ करशी जामे श्री वारनि जा हिकु भेरो वरी असीं थोराइता आहियूं। बहुत शुक्रिया मेरी बहन आलिया और शीरिन आपका, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लेके आई। ऐं हिन खां सवाइ आख़िर में वेंदे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधणी सादत माणींदासीं। कंहिंखे दावत ॾींदो तव्हां? रिमशा शफ़ी खे ॾींदसि, ऐं तव्हांजो बि असां थोराइता आहियूं, तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नातो ॿुधायो, हुनजी सना ख़्वानी। हिते अॼोको प्रोग्राम पूरो थिए थो। पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिल वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। टेक केयर, अल्लाह वाही जी। नज़र करम फरमाना, या नबी नज़र करम फरमाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, ज़हरा पाक के, ज़हरा पाक के सदके हमको तैबा में बुलवाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना। आपके दर का हूँ मैं भिखारी, आप है मेरे दाता, आपके दर का हूँ मैं भिखारी, आप है मेरे दाता। सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता, सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता। आप तो हैं, आप तो हैं आता है जिनको सबकी लाज निभाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना। बेसाया है लेकिन दो
जग पर ये आप का साया बे साया है, लेकिन दो जग पर ये आप का साया। ऐशे मोहल्ला बना मोहल्ला, दीद को रब ने बुलाया। ऐशे मोहल्ला बना मोहल्ला, दीद को रब ने बुलाया। हशर तलकना हशर तलकना, होगा किसी का ऐसा ना जाना। हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना। सज गई है मीलाद की महफिल, क्या है खूब नजारा। सज गई है मीलाद की महफिल, क्या है खूब नजारा। के पो मस्ती में डूबा है देखो आलम सारा। के पो मस्ती में डूबा है देखो आलम सारा। ढूंढ रही है ढूंढ रही है आपकी रहमत, बख्शिश का बहाना। हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन का नाना। निस्बत का पैजान ये देखो, खादिम गौस जली हूँ। निस्बत का पैजान ये देखो, खादिम गौस जली हूँ। कहता है मुझ पे नाज जमाना, मैं औसाफ अली हूँ। कहता है मुझ पे नाज जमाना, मैं औसाफ अली हूँ। आपकी आल के आपकी आल के दर का संग हूँ, साहिल हूँ पुराना। हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना। या नबी नजर करम फरमाना, या नबी नजर करम फरमाना। हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना। अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।